अस्सलामुअलैकुम दोस्तों हिकु वक़्त जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो शख़्स हूंदो हुयो जंहिं वटि बेशुमार धन दौलत हूंदी हुई। हुनखे 4 पुट हुआ। हिकिड़े भेरे उहो शख़्स बीमार थी पियो। घणाई इलाज कराई पर फ़ाइदो कोन थियुसि। जॾहिं बचण महिल ॾिठईं तॾहिं ख़्यालु थियुसि त मूं वटि जेका बि मिल्कियत आहे सा हींअर ई छोकिरनि में विराए छॾियां। मतां मुंहिंजे मरण खां पोइ पाण में विड़ी बुछड़ा न थियनि। इहो वीचार करे हुन 4 देगिड़ा घुराया, पोइ पंहिंजी मिल्कियत जा हिसा कयईं। कुझु हिकिड़े में कुझु ॿिए में, अहिड़ी तरह चइनी देगिड़नि में कुझु न कुझु विझी 4 देगिड़ा जुदा जुदा पंहिंजी खट जे चइनी पावनि हेठां पूराए छॾियईं। जॾहिं सकरात जो वक़्तु आयुसि तॾहिं चइनी पुटनि खे सॾाए चयईं त बाबा, धन दौलत अहिड़ी शइ आहे जंहिं तां हमेशह खून ख़राबा थींदा आहिनि। मूं पंहिंजी समूरी मिल्कियत चइनी भागनि में विराए आहे ऐं 4 हिसा अलॻि अलॻि पंहिंजी खट जे चइनी पावनि हेठां पूराए छॾिया आहिनि। मूं लाइ 4 अखियुनि जे तारनि जियां आहियो। पंहिंजी मिल्कियत जो मूं को बि हिसो घटि वधि कोन कयो आहे। तंहिं करे अव्हां मां हर हिकु मुंहिंजे रूबरू खट जो हिकु हिकु पावो पंहिंजो पंहिंजो करे छॾियो। मुंहिंजे मरण खां पोइ उन जे हेठां जो कुझु पूरियल हुजे सो खोटे खणी छोकिरनि पंहिंजे पीउ जी इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं पखा विझी हर हिकु पंहिंजो पंहिंजो पाव मुक़ररु करे छॾियो। जॾहिं शाहूकार मोह तॾहिं चइनी ॿाहिरनि खट जे पंहिंजे पंहिंजे पाए हेठां ज़मीन खोटे धन जा देगिड़ा ॿाहिरि कढिया। छा ॾिसनि त हिकिड़े देगिड़े में हीरा जवाहिर रखिया आहिनि, ॿियो सोन सां ॾटियो पियो आहे ऐं टिएं चौथे में कुझु बि कोन्हे। हिकिड़े में रुॻो बुक मिटीअ जो पियो आहे ऐं ॿिए में 2-4 सुकल हॾियूं रखियूं आहिनि। जिन छोकिरनि खे हीरनि जवाहरनि ऐं सोन चांदीअ जा देगिड़ा हथ आया उहे त ॾाढा ख़ुशि थिया। बाक़ी 2 छोकिरनि खे जो मिटीअ ऐं हॾनि जा देगिड़ा मिलिया सो सख़्तु नाराज़ थिया। भाइरनि खे चयऊं त हिन धूड़ ऐं हॾनि खे छा कंदासीं? असीं असल मिल्कियत मां ज़रूरु हिसो वठंदासीं। उन ते उन्हनि चयो त बाबो, हथनि सां मिल्कियत विराए वियो आहे। तव्हां पाण इहा मिल्कियत क़बूल कई हुई ऐं पंहिंजी ख़ुशीअ पंहिंजा पावा मुक़ररु कया। हाणे छा थींदो? आख़िर उन्हनि जो तकरार वधणु लॻो ऐं ॻाल्हि चङनि ताईं वई, पर चङा बि कंहिं फ़ैसिले ते पहुची न सघिया। चयऊं त उन में को राज़ रखियलु आहे, तंहिं करे कंहिं ॾाहे माण्हू खां न्याय करायो। सभई भाइर उन ते राज़ी थिया। कुझु ॾाहे माण्हू जी ॻोल्हा कयऊं, पर को बि ॾाहो माण्हू कोन मिली सघियनि जो को नबेरो करे सघे। तॾहिं लाचार 4 गॾिजी मुल्क जे बादशाह वटि इंसाफ़ लाइ विया। जॾहिं बादशाह जे शेर खे वेझो पहुता त रियान शहज़ादो घोड़े ते ईंदो ॾिसण में आयनि। हुननि अॻिते वधी शहज़ादे खां बादशाह जी पुछा कई। जंहिं चयो त बादशाह वेठो त आहे पर चरियो थियो वेठो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी उन्हनि सभिनी खे अजब लॻो। ख़्यालु कयऊं त मोटी हलूं, पर वरी रिड़ी अॻिते विया ऐं वञी महलात वटि पहुता। उते हुननि खे शहज़ादी मिली जंहिं ॿुधायनि त बादशाह वेठो त आहे पर अंधो थियो वेठो आहे। हुन ॻाल्हि बि हुननि भाइरनि खे अजब में विझी छॾियो। ख़्यालु कयऊं त को मड़ियो ई राज़ आहे।
अञा कुझु अॻु भेरो वधिया त राणीअ दरीअ खां बीठी हुई। पुछा करण ते राणी ॿुधाइनि त 12 महीना थिया जो गुज़ारे वियो। राणी जे जवाब त हुननि खे वेतर मुंझाए छॾियो। नेठि घणी पुछा ॻाछा मां मालूम थियनि त बादशाह सलामत वाक़ई मौजूदु आहे। ही 4 भाइर पोइ बादशाह जे दरबार में पहुची विया ऐं बादशाह खे फ़ैसिले लाइ अर्ज़ु कयऊं। बादशाह हिननि जी ॻाल्हि ॿुधी पहिरीं त कुझु ख़्याल में पइजी वियो, पर पोइ ॻुझारत खे सिली चयाईं त अव्हांजो पीउ बिल्कुलु पूरो फ़ैसिलो करे वियो आहे। हीरनि जवाहरनि वारो भले हीरा जवाहर खणे ऐं सोन वारो सोन खणे, बाक़ी जंहिंखे मिटी जो देगिड़ो मिलियो आहे सो पीउ जी ज़मीन खे संभाले ऐं जंहिंखे हॾियूं हथायूं आहिनि सो चौपाई माल जो मालिक थिए। बादशाह जो इहो फ़ैसिलो ॿुधी 4 भाइर ॾाढो ख़ुशि थिया ऐं बादशाह जा लखें शुकराना बजा आंदाऊं। पर वञण वक़्तु बादशाह खे अर्ज़ु कयऊं त बादशाह सलामत जी इजाज़त मिले त हिकु ॿियो बि अर्ज़ु पेश करियूं। बादशाह हुननि खे मोकल ॾिनी। हुननि मां हिकिड़े अदब सां अर्ज़ु कयो त जीअंदा क़िबला, असीं जॾहिं हज़ूर जिन ॾांहुं पिया आयासीं तॾहिं पहिरियां ई शहज़ादो गॾियो हो। जंहिं चयो त बादशाह वेठो त आहे पर चरियो थियो वेठो आहे। वरी कुझु अॻु भेरो आयासीं त शहज़ादी मिली, जंहिं ॿुधायो त बादशाह वेठो आहे पर अंधो थियो वेठो आहे। अञा अॻिते आयासीं त राणी मिली, जंहिं चयो 12 महीना थींदा जो बादशाह गुज़ारे वियो। पर जॾहिं असीं हिते पहुतासीं त ॾिठोसीं त साईं जिन सलामत वेठा आहिनि। आख़िर उन्हनि जे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि करण जो कहिड़ो मतिलबु हो? उन ते बादशाह चयो त उन्हनि टिन्हीअ सच चयो, पर अव्हां उन्हनि जी ॻाल्हि न सम्झी। शहज़ादी जे चयो त बादशाह चरियो थियो वेठो आहे। उनजो मतिलबु हीअ हो त आऊं अञा हुनजी शादी करणु नथो घुरां। चाहियां थो त भले पढ़े ऐं ज़्यादा इल्मु हासिल करे त पोइ शादी करायांसि, पर शहज़ादो सम्झे थो त आऊं बालिग़ थियो आहियां त बि बाबो शादी नथो कराए। शायदि सम्झे ई नथो, तंहिं करे चरियो आहे। शहज़ादी जो चयो त बादशाह अंधो थियो वेठो आहे। उनजो मतिलबु हीअ हो त शहज़ादी सम्झे थी त आऊं 16 सालनि जी अची थी आहियां। बादशाह मूंखे रोज़ ॾिसे थो, पर उन हूंदे बि मुंहिंजी शादी नथो कराए। हक़ीक़त में मूंखे को अहिड़ो लाइक़ु वर ऐं घर नथो सम्झे जो शहज़ादीअ खे परणायां, तंहिं करे सम्झे थी बादशाह अंधो आहे। वरी राणीअ जो चयो त बादशाह 12 महीना अॻु मरी वियो। तंहिंजो मतिलबु हीअ आहे त अॼु बराबरि 12 महीना थिया आहिनि जो बादशाही कमनि में तड़बेड़ करे आऊं हिकु साथ लाइ बि राणी सां मुलाक़ात न करे सघियो आहियां। तंहिं करे हू सम्झे थी त बादशाह मरी वियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी ऐं पंहिंजो इंसाफ़ थींदो ॾिसी इहे 4 भाइर बादशाह जी अक़ल ऐं दानाई जी साराह करण लॻा ऐं दुआऊं कंदा अची घर पहुता। पोइ पाण में मेठ मोहबत सां गुज़ारण लॻा। दोस्तो, इहो ई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं दोस्तो, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा।